PPMPA सरदार मलिक असद सिकंदर के फर्जंद सरदार ज़ादा मलिक सिकंदर की समाजी तंजीम जूनियर मलिक सिकंदर वेलफेयर ऑर्गेनाइजेशन के 9 साल मुकम्मल थियण ते जामशोर में तंजीम के मरकज़ी सदर मक़सूद अहमद लाखाटी की सदात हेठ समा हाउस ते तकरीब कोठाई वई। तकरीब में जामशोर के सियासी समाजी अगवानन अरबाब समो, फैज़ मोहम्मद शाह, सैयद सरदार शाह, दीवान मीरचंद, हाजी महराज मक्सी, ममताज़ राजड़, चेतन कुमार वाटवाणी, बिलावल भुट्टो, मीर राबेल मला, इमरान नार, इरफान मट्टो, गुलाम रांझाणी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते ख़िताब कंदे मक़सूद अहमद लाखाटी जो चवणु हो त 16 अगस्त जो ॾींहुं असां लाइ ख़ुशियुनि वारो ॾियारो आहे। उन ॾींहं ते असांजो नौजवान बासलाहियत नए सोच मालिक ऐं बहितरीन अॻवान सरदार ज़ादा मलिक सिकंदर जो जनमु थियो ऐं उन ॾींहं ते साल 2013 में समाजी तंज़ीम जूनियर मलिक सिकंदर वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जो बुनियादु विधो वियो, जंहिं ज़रिए आम गरीब ऐं बेपहुच माण्हुनि जी ख़िदमत जो सिलसिलो जारी आहे। मक़सूद अहमद लाखाटी जो वधीक चवणु हो त सरदार ज़ादा मलिक सिकंदर जी हिदायतुनि ते जामशोर ज़िले में मुस्तहिक़ ऐं ग़रीब माण्हुनि जी भरपूर नमूने सां ख़िदमत करण सां गॾु इल्मु अदब ऐं दीनी तइलीम खे हथी ॾियण लाइ इदारनि खे किताब ऐं ॿियो सामान बि ॾिनो आहे ऐं कोरोना वबा दौरान बि तंज़ीम पाण मल्हायो। हिन वक़्तु बि सरदार ज़ादा मलिक सिकंदर समेत तंज़ीम जा उहिदेदार ऐं मेंबर बरसाति मुतासिरनि जी मदद ऐं संदनि घरनि जी बहाली लाइ कमु करे रहिया आहिनि। अवामी ख़िदमत खे इबादत सम्झूं था ऐं इहो मुस्तहिक़नि जी मदद करण वारो कमु मुस्तक़बिल में बि जारी रखियो वेंदो।